वडे आवाज से बावाज़े बुलंद सोने नबी दिलबर नबी इमामुल अंबिया खातमुल मुरसलीन सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिठे नाले वारे साईं जे मथा वडे आवाज से सलाह शरीफ दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सिर रखे से थोड़ो लुडे तो सलाह शरीफ पढ़ने वाला दोस्त वडे आवाज से सुभान अल्लाह चो। बुधण में आयो पर दिसण चाहियां तो दुरूद शरीफ पढ़ने वाला हे साइड वाला दोस्त थोड़ा हेॾे उथी अचनि ता हितां वारा दोस्त थोड़ा हेॾे अॻिते उथी अचो साम्हूं अचो उथी अचो जज़ाकुमुल्लाह। छो त पासे में कोई जा वेठा हो नज़र नथा अचो थोड़ा थोड़ा अॻिते सुरी वियो हिन पासे जाइ ख़ाली आहे हेॾे वेझा थियो थोड़ा थोड़ा वेझा थियो पोयां पोती घणा अब हेॾे उथी आहे नंढा माशाअल्लाह जज़ाकल्लाह। अॼु वारो ही प्रोग्राम क़ुरानी रूहानी इस्लाही वॾो जलसो सालानो जलसो मरहूम मग़फ़ूर मां पंहिंजे वॾे पीउ जे जाइ ते चवां सुहे पियो वॾे भाउ जे जाइ ते चवां सुहे पियो मरहूम मग़फ़ूर रईस अली दोस्त रहमतुल्लाह अलैहि उन जे ॻोठ में अॼु असां में नाहे ख़ासि करे जंहिंजी मूंसां वॾी मुहबत वॾी शफ़क़त हूंदी हुई मूंखे पंहिंजे पुटनि वांगुरु सम्झंदो हो। जॾहिं बि मूंसां गुफ़्तगू कंदो हो कचहरी कंदो हो रोईंदो हो चवंदो वर्ण तव्हांजो दुआऊं आहिनि मूंखे अल्लाह से नवाज़ियो आहे मुहबत आहे मुंहिंजी तव्हां सां इश्क़ आहे क़ुरान सां क़ुरान वारनि सां आहे त बसि इहो ई क़ुरान आहे इन खां सवाइ कुझु ई कोन्हे।
दुनिया फ़ानी आहे, सभिनि खे वञिणो आहे। जंहिंजे लाइ आलिम गवाह हुजनि क़ुरान वारा त ही माण्हू आलिमनि ऐं क़ुरान वारनि सां मुहबत कंदो हो। इंसान ज़िंदगी में गुनाहगार थी सघे थो, किनो कोझो थी सघे थो। इंसान जी ज़िंदगी आहे हिकिड़ी लंबी, जॾहिं इंसान मोटी करे पंहिंजे रब खे सुञाणे करे दिलो जान सां जॾहिं क़ुरान वारनि सां मुहबत करे तौबा करे थो, अल्लाह हुनजी ज़िंदगी जे गुनाहनि खे माफ़ करे छॾे थो। खटंदो उहो जेको आख़िर में सुधरे न सघे। पूरी ज़िंदगी नेकियूं कयईं, हज कयईं, उमरा कयईं, ज़कात ख़ैरात कढियईं, पर ईमान ख़ात्मो ते न थियुसि, सभु कुझु लुड़ी वियुसि। पूरी ज़िंदगी गुनाहगार हो, बदकार हो, बेकार हो, पर आख़िर में रब के अमल जे करे राज़ी थियुसि, तौबा थियुसि, नसीब कलमे सां वियो, ईमान ख़ात्मो थिए त जन्नत थी बस। आहे त इंसान जी पिछाड़ी आहे। आख़िरत जॾहिं इंसान दुनिया छॾे थो, रब उन ते राज़ी थिए थो। अॼु असां में न आहे, हुनजा बिरादर मौजूद आहिनि, पुटड़ा हुनजा मौजूद आहिनि। रईस ख़ुदा बख़्श साहब हुनजो फर्ज़ंद यकीनन उनखे वसीयत करे वियो हूंदो मुंहिंजे नाले, आलिमनि जे नाले, त असां असांजी मुहबत आहे। यकीन ॼाणियो, मां हाणे हुनजे फर्ज़ंद रईस ख़ुदा बख़्श साहब सां मिलियो, हाकुर पाए त हुनजे अबे जी सिक मूंखे आई ख़ुशबू। मां चयुमि त अबे जो क़बर किथे आहे, हिते आहे परे आहे? मां चयो हिते वेझे आहे त वञी दुआ घुरो, पर चई सही थोरो वक़्तु। मां चयो इंशाअल्लाह कॾहिं अचणु थियो त ॾींहं जो हली उते दुआ घुरंदासीं, यारी निभाईंदासीं। दुनिया में बि इंशाअल्लाह, आख़िरत में बि अल्लाह से असां तव्हांजो हशर क़ुरान वारनि सां करे। चओ चओ सुभान अल्लाह। छा थो करेसि मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो? सही त न आहे, पोइ ईअं चओ न, हो न न कीअं करे थो? ॾिस लाउड में फ़र्क़ु अची वियो न। छो फ़र्क़ु ॾिनई? न न अगारे छा पाण थियो या तूं कयो? थी वियो, हथु लॻोसि, माना खेॾेसि वेठो। मोबाइल आहे छा? ईअं न कर। ॾिस मोबाइलनि सां सॼो ॾींहुं हरकत करे करे हे तूं मशीनरी सां बि वेठो थो हरकत करे। ईअं न कर, हिकिड़ी जाइ ते ॾिस असांखे ख़बर पइजी वई पहिरीं हकल सां, जहिड़ो न कराए सिधो थी, न त वॾे उस्ताद खे विहार, असांजे यार खे। आहे की न आहे? हाणे तूं सेटिंग सॼी ख़राबु करे छॾी आहे, अॻु वारी न आहे। अञा बि ठाहेसि, अञा चवेसि खोलाएसि। अॻु वारी सेटिंग न आहे। अॻु वारी सेटिंग खे पोइ अलाए दुश्मनी थसि हले छा असां सां। हीअं न कर बाबा, ख़ुदा जो ख़ौफ़ कर। ठहियल सेटिंग खे हथु हणी चए थो साईं हथु लॻी वियुसि। छा थियुसि भाउ? इहा ॻाल्हि तव्हां ॿुधी, गवाही ॾियो था? पोइ हाणे हिन सां केरु क़ुर पुॼे असांजी भेणी आहे? ईअं त न आहे न। ॾिस हथु लॻी कीअं वियुसि। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, सेटिंग सही करेसि माशाअल्लाह, जज़ाक अल्लाह, महिरबानी। चे कुरान तो है नूरानी शीशा, चो सुभान अल्लाह। ए कुरान तो है नूरानी शीशा, उजड़ा सीधा राह दिखलावे, जो पढ़े और अमल करे वो जन्नत जगह पावे। चो सुभान अल्लाह। कदर कुरान दे एक ही जान, दुनियादार नबी ने कदर कुरान दे जान वाले, वहीं सुतड़े शहर मदीने। मां पंहिंजे प्यारे भाउ मरहूम अली दोस्त रहमतुल्लाह अलैह जे तरफ़ां उनजे फर्ज़ंद रईस ख़ुदा बख़्श हिकिड़ो गिफ्ट पेश कयां थो तव्हां आयल महिमाननि खे उनजे तॾे ते। हिकिड़ो हदियो, हिकिड़ो गिफ्ट पेश कयां थो। छा थो चए? चई माण्हू सभई मिठड़ा पंध करे, ॾाढा जो सुभान अल्लाह।
भई अधम थे करे चेही मानो सभई मिठड़ा अजरई सनी दोष हो जिया उनजे अखिन में पानी नजर अचे हा जेको आए ज़मीन में दो है अल्लाह जो कुरान ॿुधंदो वेंदो ज़ारू कथा इश्क में रोईंदो असांखे यादि आहे तॾहिं त चई न सही चई माण्हू सभई मिठड़ा आया पंध करे कुरान जे ॿुधण लाइ आया पेर भरे ही बलोच थो अर्ज़ करे राज़ी थी रहमान तूं तो सुभान अल्लाह मोया दोस्त अज़ीज़ो तवज्जो कयो माता जे सामो कुरान पढ़ी चुको कुरान है ये रमजान जो महीनो गुजरियो जैमें तार गो बुधोई कुरान हर मस्जिद में हर मुसल्ले ते हर मेहराब में हर उता के घर में हाफिज़ ने अल्लाह जे कुरान सां निभायो खास करे रमजान जे महीने में जरे कुरान अची पढ़ियो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मुसल्ले ते पीछो कहीं दौर में यो आबिद पार हो नंढड़ो पेरन में चंपलो न हुयोसि लटाए कपड़ा फादल हुयोसि जेके चतियूं लॻल हुया यतीम हुयो तव्हांजे ॻोठ में टिकियूं वठंदो हुयो जंहिं वटि जेब जी ख़र्ची न हूंदी हुई वेचारो तालिब इल्म हुयो मेरा जंहिंजा लटा हुया उहो हाफ़िज़ जे वॾो थी करे तव्हांजे मस्जिद में अल्लाह जो कुरान अहिड़ो त सुहिणो पढ़े थो थी चवे दुनिया जा सरदार दुनिया जा बादशाह दुनिया जा ज़मींदार इन यतीम तालिब इन हाफ़िज़ जी कदमनि जे मथां घोर करे छॾिया एॾो त कुरान पढ़े थो यादि ई पढ़े थो ॾिसी करे बि न चई अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन सुभान अल्लाह ये कुरान पढ़ो दुनिया वारो पर मैं बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व नुनज़्ज़िलु मिनल कुरानि मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन हमें ये कुरान पढ़े रहमत वाले में कुरान पढ़ रहे बरकत वाले में कुरान पढ़ रहे ये कुरान मशवे सामुआ पढ़ रहा अल्लाह मार नबी दारा तुम्हें जहाना भी सरदार है हुजूर पुरनूर मिठाई नाम वार में साईं मां घोर पिया कुर्बान दिया मौलाना मोहम्मद इदरीस मेघल साहब अल्लाह कुरान पढ़ रहा स्टेड सरा सोना नबी तारीफ मगादिया मा अशकुराना तरा सोना हुसैन तारीफ बयान खुरई मुर्शिद अली तारीफ बयान खुरई है उलमा ने कदरा करे अल्लाह कुरान वाला घरे मशवर नबी दारा परमदियो मा अरसलना का इल्ला रहमतल कुरान रहमत वारो आहे हाँ कुरान जो साज़ भी अजीब आहे एक करी कुरान पढ़न एक लाइन सां
ईअं चए थो दिलि ॼण त मां कंहिं ॿी दुनिया में वेठो आहियां साई साई करे वाइज़ करणु मूंखे न ईंदो पर हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे पर तव्हांजी सुभान अल्लाह में सुस्ती आहे कुझु कोठी कोठी दोस्त ज़ार की थिया त न आहे न भाउ बलोच कुल दसा बुर्ज खणी गिंदा था भली बिरादरी कुल ॿिया बि भाउ आहिनि बाबा हथ मथे सभु आहियो की न तंहिंजे करे अल्लाह नबी मिलियो रहमतुल आलमीन चओ 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 सल्लल्लाहु रहमत कुश्ती श्रृंगार मक्की रहमतुल आलमीन नबी बुधो बुधो एक ॻाल्हि अजीब आहे फरमाए हज़रत सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटायो रहंदो दुखायल आहे गमज़दा है अची करे जे या रसूल अल्लाह जी फरमाई साईं तां ते कलमो द पढ़ो आहे मुसलमान द जुआ मां सलमान या रसूल अल्लाह काफर जो गुलामा यहूदी जो गुलामा कैदी आया या रसूल अल्लाह साईं मेहरबानी कयो मुंहिंजा दिल भर नबी वो हीरो वसीलो द ॿुधायो साईं पंहिंजो जान कीअं आज़ाद कया ओ दुनिया जा मुसलमानो अल्लाह अकबर कबीरा साईं बदर जो जंग लॻो मूंखां वियो उहद जो जंग लॻो मूंखां वियो 70 साहबा शहीद थी विया तव्हांजो चाचो 11 टुकड़ा थी वियो चपड़ा कटिया विया अखियूं कढियो हुयो कन कटिया विया सीनो चीरियो हुयो दिल जिगर कटिया विया या रसूल अल्लाह ॾाढो सदमो थियो दुख थियो साईं पर माता ते कलमो त पढ़ियो आहे यहूदी वटि गुलामा काफर वटि कैदा आज़ाद हुजां तव्हांजे कदमनि ते पंहिंजो जान कुर्बान करे छॾियां साईं मुंहिंजे लाइ हल ॿुधायो जीअं मां आज़ाद थियां तो मुहम्मद मुस्तफा जे इज़त जे करे मां लड़ा नामूस जे करे लड़ा विड़ी विड़ी करे मरी वञा दुनिया वारो साहबा जी ख्वाहिश हुई अॼु फलस्तीन में छा थी रहियो आहे केतिरा मुसलमान शहीद थी विया रमज़ान जहिड़े महीने में ख़ीमन जे मथां बमबारी को इसराइल काफरा यहूदी आहे हर काफर जो न साथ हुआ अमेरिका जो न साथ हुआ अॼु मुसलमान जा लाशन जा टुकड़ा आसमान में उॾामंदे नज़र आया असांजा हुक्मरान निंड सुता पिया आहिनि उहे अरब जेके गैरती हुया दीन इस्लाम जे लाइ उनखे गैरत हूंदी हुई अॼु असांजा अरब हिन मके मदीने में बैतुल्लाह जिते आहे उहद बि उते आहे मिना बि उते आहे मुज़दलिफ़ा बि उते आहे बदर बि उते आहे ताइफ बि उते आहे शहीदनि जा लाश ॾिसनि था अञा बि उनखे गैरत नथी अचे वञे ॿाहिरनि मुल्कनि में पाकिस्तान में ॿिनि मुल्कनि में कॾहिं शादात कोट जे झलमक्सी जे रेतनि जे अंदरि कॾहिं कानपुर महाराज जे इलाइक़नि जे टेलनि जे अंदरि वञे शिकार करे था तलूर जे पखीअ जो शिकार घोड़ा था भॼाइनि अॼु जा अरब उठ था भॼाइनि शर्म जो मक़ाम आहे मरण जो मक़ाम आहे पंहिंजे ऐश परसीअ में मसरूफ़ आहिनि अॼु मुसलमान फलस्तीन में शहीद थी रहिया आहिनि बम थो लॻे को मिसाइल जनाज़ा हुन जा मथे होॾा आसमान में उॾरी आहे अॼु मुसलमान में गैरत न आहे जवाब ॾिन इसराइल खे धमकी ॾिन इसराइल खे हिकिड़ो फलस्तीन जो पोड़ो मुसलमान रोई करे पंहिंजे शहीद मासूम बचनि खे पियो चवे वञो वञो असांजे रसूल खे फरियाद ॾियो या रसूल अल्लाह असां मरूं पिया काफर असांखे कोहे पियो तुंहिंजा उम्मती मुसलमान तमाशाई भरियल हुया या रसूल अल्लाह इन्हनि जी सिफारिश न कजां दुनिया अल्लाह खां दुआ है अल्लाह
मज़लूम फ़लस्तीन जी जेको मदद करे अल जमियत उलमा इस्लाम सरे फ़हरिस्त आहे मौलाना फजलुर रहमान अल्लामा राशिद महमूद साहब ऐलान कयो कराची जे अंदर इसराइल जे खिलाफ वडो धरणो लगंदो वडो एहतजाज थींदो अॼु बि कराची में जेके इसराइली सेंटर हो पिज़्ज़ा सेंटर उनके मुसलमान भॻो एहतजाज कयो मां चवंदो एहतजाज सां कुझु न थींदो अल्लाह असांजे हुक्मरान खे गैरत ॾे असांखे इजाज़त ॾिने हथियार ॾिने असलियो ॾिने बहिरी जहाज़ ॾिने असां पाण झंड झड़ जा हे गोलो इलाके रईस मरहूम अली दोस्त कोठ जा मंगसी खोसा बिरादे सब गजी सरजी करे हथियार खड़ी असां पाण मैदान करे जिहाद करे पंहिंजे फ़लस्तीन मुस्लमान नबियन जो वतन बैतुल मक़दस जो हिफ़ाज़त करे पंहिंजो जान कुर्बान करे छॾींदासीं नारो हणी करे चो सुभान अल्लाह असांजे मुसलमान में हाल इहो पर ॿुधो हज़रत सलमान फारसी थो चए साईं मां मुसलमान त बि आहियां लेकिन मां क़ैदी आहियां ग़ुलाम आहियां इजाज़त न उहद शुदा बदर शुदा मां हिस्सा न गिथा जंगाम साईं ॿुधाइणी मछनिका खां नबी फरमाया ओ सलमान बुरो वरी मालिकार गुश यहूदियार गुश मना इजाज़त दे थरा जो कुछ गिरगिए डिमांड खनगिए था खां मुदर्रिस उलमाश पुछा खने बाना यानी किस्म बियो खां अबदे मुदब्बर अबदे मुकातबता बरो खनी गुशी जो कुछ थरा गिरिए गिर अबदे मुकातब इस्लाही माना तशरीह तफसीर माना है मना आजाद खां थरा जो कुछ गिरिए गिर भोला खनी छे गुशगे हजरत सलमान फारसी वयो पांजे मालिक वट यहूदी वट काफर वाहे जी मुके आजाद कर तोके तो कुछ वठणो आ वठ ओने चो अच्छा तोके आजाद कया तू नबी वट वेंदे छो तो उनके खबर हो हे रसूल जो आशिका चो सुभान अल्लाह कंदलो ॾेची हा ॿियो काॾे वेंदासीं उन भी सोचो हाणे अहिड़ो तरीक़ो कयां टोक कयां जीअं हिनखे आज़ादी न मिले चई तोखे आज़ाद मां तॾहिं कंदुमि मुंहिंजो डिमांड आहे शर्त आहे छा शर्त आहे चई 360 खजिन जूं चकियूं खणी आ मुंहिंजे बनी में खॾ हणी पूर लॻा पोइ खजियूं वॾियूं थी वञनि बाग लॻी वञे डंग डोका झलने हेतरो सून भी खणी आ पो आजाद कंदो माए सही खजिन जूं चकियूं वरी घणनि सालनि में वॾियूं थिना वरी बाग भी थी वञे वरी डंग डोका केतिरा साल लॻंदा हे गरीब मिसकीन पानो हिकड़ी खजीअ जी चकीअ जी जंहिं वटि ताक़त न आहे गरीब खे एतिरियूं चकियूं काॾो आणींदो हेॾो सून नबी साईं वटि आयो मुंझो नबी साईं फरमायो छो मुंझो चई या रसूल अल्लाह कम न थियो छा थियो छा चई चईसि मुंहिंजो मालिक यहूदी चवे तो 360 खजन जो चकियों खणी आ एतिरो सोन खणी आ वरी चकियों लगा ये वॾा थी वञनि डंग डोका भी झलने पो आजाद कंदो मां या रसूल अल्लाह मां गरीब मां मिस्कीन बानो गुलाम ई बदल जे मथा कपड़ा इन जो मालिक को कुछ मुंह दनाए नबी से फरमायो रोना घबराना मैं नबी ऐलान खुदा वो सहाबा ने जमाता जी या रसूल अल्लाह बिआए वली बिरार मददा खने गुश सुभान अल्लाह
साहबा फजी भी देना खसे 5 चक्की खजी यानी खसे 10 चक्की खसे 20 खसे 50 खसे 100 60 खजी यानी चक्की साहबा फजी को दादा कुछ सुभान अल्लाह मदद आए चंदो आ खैरात आ मैं ओड़ा पाड़ा वाला मैं मुसलमान मैं बिराद मैं रिश्तेदार मैं सौट मैं दोस्त जेकॾहिं मकरूज़ भी कर्जाई भी बीमार भी नुक़सानाम भी आई माशू भला भी दा फाल फुर्शी दी धक्को दियूं खॾाम फिरनो नहीं आहे कि न आहे असां वटि मदद आहे कोई एहसास भाइनि वटि आहे रत जे रिश्तनि में आहे ए नबी जा साहबा ऐं नबी जो तरीक़ो इहो आहे को ग़रीब साहबी हूंदो चवंदा मदद कयो सो सुभान अल्लाह 360 खजनि जूं चक्कियूं गराए साहबा ॾिनियूं ऐं हदीस पढ़ो हदीस पाक में केतिरा वाक़िया आहिनि साहबी नबी से शादी चइसि शादी कीअं कयां ए कपड़ा बदन ते आहिनि बसि इन जो मालिक आहे न घर आहे साईं ॾाज जा पैसा नियाणी खे कोन्हनि को चवे साईं मूंखे हक़ महर जा पैसा ई न आहिनि निकाह कीअं कयां नबी से अचो मदद कयोसि हज़रत अबू बकर उमर ओस्मान अली जहिड़ा साहबा ईंदा उन्हनि जे हथनि में साण हूंदो हो चंदो उन जे हथनि में साण हूंदा पैसा कंहिंजी ॾाज ॾींदा नियाणी जे लाइ कंहिंखे हक़ महर जा पैसा उहो शादी करे वेंदो मदद कंदा हुआ साहबा हिक ॿिए जी असां हिक ॿिए सां दुश्मनी कयूं असां हिक ॿिए जे पेरनि जे कढण जे पोयां तासुब नफ़रत तुंहिंजे नफ़रत तुंहिंजे तासुब सां कुझु न थींदो जंहिंखे अलाह इज़त ॾिनी आहे सो ॾिनी आहे तुंहिंजे तासुब ऐं नफ़रत करण सां उनजी इज़त में घटि ई न थींदो तंहिंजे करे सभिनी खे ॾे अलाह थो तोखे मूंखे बि ॾींदो अलाह घुरो उन खां इज़त कंहिंखां घुरिजे शोहरत कंहिंखां घुरिजे माल मता कंहिंखां घुरिजे पुट औलाद कंहिंखां घुरिजे केरु ॾींदो ॾाढिया मुवाहिद ॻाल्हाइनि मुशरिक त न आहे न कोई वेठो हिते अलाह जो नालो आसे अचे थो अलाह फरमाए ॾियोसि हे खणी वियो खिलंदो मुस्कुराईंदो दिल में सची यार रसूल अल्लाह नबी से फरमायो साईं खजिन जूं चक्कियूं त थियूं पर सोन घुरे थो नबी से फरमायो बैतुल माल जो जाए माल गनीमत जो सोन आहे खणी ॾियोसि सोन बि थी वियो वरी बि मुंझो आहे सलमान फारसी नबी फरमायो अञा छो मुंझो आहे चइसि सोन बि थी वियो 360 खजिन जूं चक्कियूं बि थियूं पर वॾा कॾहिं थींदा डंग डोका झलनि बाग थे पोइ आज़ाद थी तुंहिंजे ख़िदमत में अचां साईं नबी फरमायो गम न कर खॾ खोटी जा पर खज जूं चक्कियूं पाण न लॻाई जा मां नबी खे सॾ कर मां रहमत जे हथड़नि सां रखंदुसि वॾे आवाज़ सां हज़रत सलमान फारसी मोटियो यहूदी वटि काफ़िर वटि आए जी हा जी 360 खजूं चक्कियूं जी अची वियूं सोन जे हेठा आहे अल्लाह काॾो वई तोखे कीअं मिल जी बा ॾियण वारनि ॾिनो तुंहिंजो कहिड़ो रीस तुंहिंजो त माल सां कमु आहे न हाणे खणी आहियूं हो सम्झी वियो त नबी साहबा जी मदद अथसि जी ठीकु आहे खजियूं ईअं लॻाए जॾहिं वॾा थियनि पोइ अचिजांइ हज़रत सलमान फारसी वियो उनजे बनीअ में 360 खॾा हयईं नबी खे सॾ कयईं बिहाए मई साईं कुझु सुभान अल्लाह खोले क़ुरान कुझु सुभान अल्लाह पैद मथे करे क़ुरान जो दीदार कराया क़ुरान जो ॿुधण ते सवाब आहे जो इन साईं जो ॾिसण बि सवाब आहे पर बिस्मिल्लाह चो सचो आहे चुमी ॾियांसि हाँ फरमाई त बशीरा नज़ीरा रहमत वारो नबी अचो साईं अचो खॾड़ा खोटरे छॾियुमि
अचो खजियूं रखो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया, साहबा ने खजिया बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पढ़ंदा आया, नन्हे मासूम खजन जे चकन खे रखंदा आया। तवज्जा, साहबा फरमाइन था जॾहिं 100 सवा खजी लगी विया चकियूं, नबी सही लगाईंदा वञनि पिया, रखंदा वञनि पिया, महबूब जो पघर मुबारक वहंदो वञे पियो। हिकिड़े सलमान फारसी जे लाइ नबी साईं केतिरी तकलीफ़ कई आहे। वाह मुंहिंजा दिलबर नबी, इनखे चइबो आहे मुहबत पंहिंजे सहाबा सां, इनखे चइबो आहे प्यार पंहिंजे ग़ुलामनि सां, पंहिंजे उम्मतनि सां इश्क। काफ़िर जे क़ैद मां छॾायांसि, ग़ुलामी मां आज़ाद कयांसि। 360 खजियो बि नबी ॾिनई, सून बि ॾिनई, वरी हथनि सां 360 खजनि जे चिकन खे लॻाइण था। साहबा फरमायो असां पोइ नज़र कयोसीं, उहे खजियूं वॾा थींदा विया, बाग लॻंदो वियो, डंग ॾोका बि झड़ींदा विया। हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। ऑटो टाइम सेकंडनि में ॾिसो त खजनि जो त पोयों बाग लॻी। नबी साईं वञे चवेसि, वञे चओ पंहिंजे मालिक खे, काफ़िर यहूदी खे, ख़ाली हथ न अचिजां, इहो टोकरी ऐं बाजको बोरटा खणी अचिजां। तुंहिंजो बाग लॻी बि वियो आहे, पची बि वियो आहे, उहो मथां डंग ॾोका कांव कॿरियूं न खाए वञी। चओ सुभान अल्लाह। अल्लाहु अकबर। चई जी वही चई काफ़िर के सलमान फारसी जो बा अलिया अलिया तुंहिंजो बाग तैयार थियो। चिचरियो थियो छा? चिचरियो तो तू थियो, अच त सही, खाली न अचिजा। ये बाजका बोरटा खयो छा पंहिंजो माल मेड़े सेड़े विझा। चे जॾहिं कहूदी काफ़िर आयो, ॾिठई त वात पटजी वियोसि। अल्लाहु अकबर। हे छा थियो? बाग लॻी वियो, खजनि जूं चकियूं जेके सालनि जा साल लॻंदा आहिनि, वॾे थियण में बाग लॻी वियो आहे। वाह मुंहिंजा साईं तुंहिंजे हथनि जी रहमत। पर में अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। नबी आहे मान तो जवा कुरान थो ॻाल्हाए, अञा बि तो कुरान छा थो चवे। कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुरान जो ॿुधण बि सवाब आहे, साईं ॾिसण बि सवाब आहे। दुनिया वारो रहमत बरकत वारो आहे कुरान आहे, यारो सी बारो आहे। सोन जो नालो सूरत तौबा आहे, खुलो पियो आहे कुरान। आयत नंबर 129 आहे। लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनतुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफ़ुर रहीम। फ़इन तवल्लौ फ़क़ुल हस्बियल्लाहु ला इलाहा इल्ला हुवा अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। तसब्बुर खने वाह कुरान से सुभान अल्लाह। मिठो है कि नहीं? चो 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 हाय अड़ो नबी ॾिनो मां जेको हरीसा ग़ुलाम आहे मुंहिंजो, आशिक आहे पर ग़ुलाम आहे काफ़िर वटि। इनखे कीअं छॾायां? नबी जो हिर्स ॾिस, मोहब्बत ॾिस। असां दुनिया में हरीसूं, माल अचे, पैसो अचे, मॾी अचे, छा कंदे? मरी वेंदे। मुंहिंजा सुहिणा अल्लाह फरमाए अहिड़ो रसूल ॾिनो मां जेको दीन में हरीस आहे। को कलमो पढ़े, को जन बि जन्नती थी वई, को बेनमाज़ी नमाज़ी बणिजी वई। उन रसूल जी उम्मत आज नमाज न आहे, अॼु क़ुरान न आहे, मस्जिदूं वैरान पिया आहिनि। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो तवज्जो कर, ज़ालिम न थी, मुतकबिर न थी, वॾाई न कर।
के गरीब मिस्कीन ते जुल्म न कर अल्लाह जो लाठी बे आवाज आहे उता लगंदी जिदा पतो ही तोखे न पवंदो वात फटजी वेंदी ए छा थियो खुदा जे ताकत आहे कि नहीं चओ तो सही हाँ अल्लाह वर ताकत पावर बुधो मुसलमानो जिया जो यहूदी आयो हैरान काफिर थियो ई बाग फरी भी वयो वडो भी थियो डंग डोका भी झले जियो सलमान किया थो छा कई को जादू त न कयो थी जे जादू असां वट हराम आ हेदे त नजर कर मुझो रहमतुल्लाह आलमीन साईं बीठो आ हथन में मिट्टी लगी पई थस बिस्मिल्लाह पढ़ी रखंदो वयो ई कमाल मुझे दिलबर नबी जो आ ई कमाल मुझे साईं जो आ हाने त मूंखे आजाद कर हाने त मुझो जिंद छर यहूदी काफिर चवे थो सलमान तू त आजाद थियो आ पर मूंखे मोहम्मद मिठड़े जो गुलाम बनाए छॾियो थी मुरीद बनाए छॾियो थी तू त मूंखां आजाद थी वएं सॼी ज़िंदगी रसूल जो गुलाम थियो आ कलमो पढ़ी मुसलमान थियो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूल चो सुभान अल्लाह एड़ो साईं आहे मुझो दिलबर नबी आहे इश्क हुजे रसूल जो सीने में बेड़ाई पार जन्नत तो जी मुकद्दर वा नमाज हुजे कुरान हुजे दुनिया वारो ये रईस खुदा बख्श साहब मंसी वाजे मरहूम मगफूर ओ दुनिया वारो अली बहुत रहमतुल्लाह अलैहि ई सारे सवाब जेड़ा जलसो कराए जो असा सा प्यार होयो मोहब्बत होयो वाइजन में वही रोंदो मां अल्लाह जे दर ते दुआ क्या को अल्लाह इन कुरान जो सदके उन पाने जी बख्शिश कर उनके जन्नत दे माफ करे से लेखा न करे देखो ही मांजो जलसे जो अडो मेलो रचाए लो महफिल रचाए लो अज मां रोड सा चापियो शादात कोट जे थोड़ो पोया दांदन जो गोए मुखे नजर आयो जिते गोए कर पया ते पारी मगरिब जो टाइम विच में ओ हाय जुआ जो रांदन में दांद जे गोह में महल में न नमाज जी खबर न कुरान जी खबर मुसलमान गाफिल थिया उन पांजे बचड़न के कुरान सिखारियो आ आलमाई दा मुझे याद में कुरान पढ़दा मुझे याद में ओ मुझा बचड़ो जे करे हलाली मुझा पुटायो अफे जो याद में कुरान बुधाई दो एते कुकड़न जो मेल न थी दो ए जो कुतन जो वेड़ न थी दो दांदन जो गोय न थी दो जे करे हिते लगदो मेलो अल्लाह जे कुरान जो लगदो हथ मथे करे जो सुभान अल्लाह मेलो लगे थो के ना क्या मत मेलो लगंदो छो वॾा जॾहिं इहा तरबियत कंदा नंढा सिखंदा ते वॾा जे करे दांदनि जी गोई कराईंदा कुकड़नि जो मेल मलाखड़ो कराईंदा त नंढा बि उहो खणंदा न सही पहिरां ऐं वॾड़ा हूंदा जेके क़ुरान सां आलिमनि सां मोहबत नंढा नौजवान वरी उन्हनि जो नसल ईंदो पोयां वरी पुटनि जा पुट पंहिंजे अबनि जे यादि में असां वेंदासीं ए रईस ख़ुदा बख़्श बि दुनिया छॾे वेंदो सभु असां तव्हां वेंदासीं वरी पोयां ॿिया आलिम ईंदा ॿिया जमायती ईंदा ॿिया हिननि जो बचड़ा आहिनि जा नसल ईंदा वरी इहो मेलो पियो क़यामती लॻंदो पियो क़बर ते रब जी रहमत जो बरसात जो मींहुं वसंदो आहे की न असां दीन सां मोहबत कयूं छो नबी रहमत लिल आलमीन चओ सुभान अल्लाह बरकतन वारो मेहरबान ॿुधो दुनिया जा मुसलमानो हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु खां कई पुछा कई बिलाल जी ॿुधा त नबी जो आशिक़ कीअं थियो आहे एॾो इश्क रसूल सां एॾो प्यार नबी सां थर गए मक्का या गलियां जुतियां नी ठक ठक आवाज जन्नतां चो सुभान अल्लाह इहो इश्क तोखे कीअं मिलो कीअं थियो आहे नबी जो आशिक़ हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला न चए थो पहिरीं नज़र मां रसूल खे जिते ॾिठो आहे आशिक़ उतो थियो आहे किथे ॾिठो थी
चे मां गुलाम एकड़े काफर वट गुलामन वट वक्त किथे आ जो बाहर निकली कंहिंखे ॾिसे हाँ कंहिंखे सुञाणी हिक मरतबा मुखे शदीद बुखार थी पियो सर्दी जी भी शदीद सख्त रात हुजे मालिक मूं वटि आयो चक्की खणी करे और जव खणी आयो चे चक्की में जव पीसे दे हाणे से चक्की जो कम दुखियो कम हाणे चे वे बिलाल जो मुखे बुखार आ तकलीफ आ भूख उई जी हालत आ मेहरबानी कर अज रात माफी दे पो सुबह कम कर चे न न न अग्या अरब जालिम होया गुलामन ते जानवरन जड़ो सलूक कंदा हा हजरत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु पाजो केसो बुधो नबी जे आशिकन मां सब सहाबा नबी जा आशिक होया पर उन्हनि आशिकन मां जेके आशिक रसूल अग में सहाबी रसूल पहुचे गो आ जो नालो हजरत सैयदना मिठड़ो बिलाल रज़ी अल्लाह ताला सुभान अल्लाह हजरत बिलाल रज़ी अल्लाह ताला नो दुनिया वारो फरमाए मालिक आयो चक्की हला जब पी मां जो बुखारा सर्दी जी रात चे न मालिक त हलियो वियो पर मुखे ताकत न रही हिम्मत न रही मासूमी पयोस चादर विझी करे अचानक मुझो मालिक वापस आयो ॾिठई त बिलाल सुतो पियो आ छिके करे मुझी चादर लाए मुखे बेधाई सारे छड़े वे सुतो पियो आ गुलाम हज़रत बिलाल ज़ला फरमाए थो मुझो चोरड़ो भी लाए छड़े पर कमरे में बैठो कड़ी बाहर विहारे छड़ी हेटे वे सजा थी सुबह तुझो खैर ना है हज़रत बिलाल ज़ला फरमाए थोने चोरड़ो भी लाए छनी बुखार जी भी शिद्दत मथो फाटे पियो सर्दी जी रात आए चक्की तो वेठो हलाया अखिन मां गोड़न जा नीर वांदा बेबस थी रोआ थोला चारा जडे रोण जो आवाज मुझो दर खां बाहर वयो ता अचानक मुझो दरवाजो खटक्यो मां चो मल धकल बाप केरा अंदर अचण जी इजाजत घुरी मां इजाजत ॾिनो मांस जीअं जो अंदर आयो मां ॾिठो त ॾाढो सुहिणो आ खूबसूरत जवान आहे अग में मुझे अखड़ो सुनो न ॾिठो खूबसूरत जवान ॾिठो अखलाक नवारो आहे पर नरम लहजे सां मूंसां पियो ॻाल्हाए मूंखे जी पुट छो थो रोए मां दुख में हुयुसि मां चयोमांसि हल हल वही पांचो कम करे तुझो केड़ो कम आहे मां रोवा न रोवा मुझी मर्जी आहे दुख में चयो मास त चुपड़ी करे वापस हो मां दुख में चयो मास ॾिठुई न तने त चयो माए हिते पुछण वारो त हर को आ मदावा करण वारो कोई नाहे दुखन जी दवा करण वारो दरमा करण वारो कोई नाहे थोड़ी उम्मीद हुई दिल में ही शख्स मुझी मदद कंदो साबी खत्म थियो मोटियो जवान मारो दो या थो वरी चक्की हलाइंदो थो या कुछ देर खां बाद जवान वापस मोटी आयो हिकड़े हथ में खीर ॿिए हथ में दवा ऐं खारक खणी आयो मूंखे जी खीर पी खारक खा दवा वठ सुम्ही पओ मां चयो वाह वाह अहिड़ो मौक़ो त मूंखे मिले वरी दिल में ख्याल आयो जब न पीसूं त मालिक मारींदो मां जो सुम्हां त सही जब केर पीसींदो मूंखे चितू गम न कर चक्की तुंहिंजो मां हलाईंदुसि मां सुम्ही पियुमि सर्दीअ जे रात में सॼी रात चक्की हलाए सुबुह जो हलियो वियो मालिक काफ़र आयो मां हवाले कया मांस जो पीसल हलियो वियो वरी ॿिए रात जे बि उहो जवान मोटी आयो हिकिड़े हथ में खीर ॿिए में दवा खारक खणी आयो मूंखे जी वठ खा पी सुम्ही पओ वरी सुम्हाए सॼी रात चक्की हलाए टी रात जो बि आयो सुबुह जो मोकलाए पियो तबियत पुछी कीअं मां जो हाणे ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह जे मूंखे इजाज़त ॾे बस मां वञा पोइ पेरनि ते
ते किरी पयो मां हजरत बिलाल तो फरमाए मां चमास पंहिंजो नालो त ॿुधायो वई तुंहिंजो नालो छाए केरा मक्के में धमाए रे माण्हू के ॾिठो ई न आहे ॿुधो ई न आहे सुञाणी तो ई न आहियां मां ग़ुलाम मुंहिंजी तूं मदद कई आहे एॾो महिरबान आहे अखलाक वारो आहे कम अज़ कम तुंहिंजो नालो त यादि रहंदो जॾहिं नालो पंहिंजो ॿुधाए इश्क मुंहिंजो तां थियो प्यार मुंहिंजो तां थियो अहिड़ो इश्क लॻी वियो जो टुटो कॾहिं न छा नालो ॿुधाए जी अन मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुंहिंजो नालो मोहम्मद रसूलुल्लाह आहे जी मां हैरान थी वियुसि उते जो तो कलमो पढ़ी मुसलमान थी वियो मां चयोमांसि तुंहिंजो पैगाम छा आहे जी कुल हु अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद पोइ मां अहद जो सबक़ शुरू कयो ॿियो सबक़ जेको मूंखे मिलियो हुयो यार त हलो सुबुह जो टाइम थियो आहे मालिक अंदर आयो काफ़िर यहूद चई त है हज़रत बिलाल चक्की थो वेठो हलाए ख़ुशा चेहरो हुनजो खुलियो पियो आहे ईमान जे नूर सां थो चमके सबक पढ़े थो पियो चक्की हलाए थो पियो चए थो अहद 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 काफ़िर मालिक चयो बिलाल ग़ुलाम इहो सबक काॾो आंदुई अहद अहद थो पढ़े जे हिकिड़ो यार आयो सबक ॾेई वियो जी छॾेसि जे न छॾींदोमांसि मारींदोमांसि हाज़िरा कुटींदोमांसि हाज़िरा पाणी खसियोसि मानी खसियोसि रेतीअ जे मथां समारियो सीने जे मथां भारी पथर रखिया हुया पर हज़रत बिलाल जो नारो हुयो अहद नबी सां इश्क जो नातो निभाए यारी निभाए वफ़ादारी कयई मके जे गरज में घिरजी वियो अरे काफ़िरो तव्हांखे कहिड़ी ख़बर आहे इश्क मुंहिंजो कहिड़े अंदाज़ जो आहे मारे छॾींदो बूटी बूटी करे छॾींदो मुंहिंजे हथ जे कतरे कतरे मां अहद जो आवाज़ ईंदो तॾहिं बिलाल फरमायो मां इश्क अहिड़ो नबी सां कयो घुमां पियो मके जे गलन में जुते जे ठठ जो आवाज़ जन्नत में पियो अचे जो सुभान अल्लाह तॾहिं त क़ुरान चयो आहे होली क़ुरान जो सुभान अल्लाह तय धन थे करे वॾे आवाज़ सां कभी बिस्मिल्लाह रहमान क्यों सिगारो आहे सूर जो नालो सूरत आल इमरान आयत नंबर 31 है कुरान जो बुलंद सवाब करण साईं जो ॾिसण भी सवाब है पर मैं कुल अल्लाह फतबिऊनी युहब्बुकुम अल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम चो सुभान अल्लाह इश्क रसूल सां अहिड़ो के प्यार नबी सां अहिड़ो के मक़ाम भी अहिड़ो मिलियो अथसि के न अॼु फ़लस्तीनी मुस्लमान उते शहीद थियनि पिया बम लॻे पियो पुरज़ा पुरज़ा उहो जनाज़ा विछण जिस्म जा टुकड़ा बि आसमान में उॾरनि पिया असांजा अरब अयाशनि में मसरूफ़ आहिनि घोड़नि जे ॾांदनि ऐं ढगनि जे जेको भॼाइण में जेको आहे पंहिंजी उठनि जे रेस में और हिते पाकिस्तान में अची करे असांजे सिंध जे रेती इलाइक़नि में तव्हांजे असांजे झलमक्सी जे इलाइक़नि में हेॾे खानपुर महर खां मथे उन इलाइक़नि में तलूर पखियुनि जे पोयां लॻनि था पिया ॿुॾी नथा मरनि असांजा मुस्लमान बि इसराइली बोतल वात ते अथसि मुट पी हिन खां भलो अथसि रत थो उते मुस्लमान जो पीए काफ़र असां जा बोतल था पियूं एतिरो बि नथो करे सघे असां वटि इन शइ जो तो आहे न ताक़त जो इसराइली बोतल न पियूं आहे की न तोखे ख़बर नथी पए दुकानदार खां पुछा करेसि अञा शर्मसार करेसि बि सही चए हया कर शर्म कर
जेको इसराइल फलस्तीन मुसलमान ते साथे जुल्म करे थो खीमन जे मथा रमज़ान जे शरीर में बमबारी करे सॼो फलस्तीन वेचारा मुसलमान शहीद थी लॾ पलांद ते मसरूफ़ थिया बच्चन जा टुकड़ा टुकड़ा उन जा थिया रत ते वहे थो पियो काफ़रत जी रात थो खेॾे पियो दरिया रतन जो वही रमतो पीअण जे लाइ पाणी उन वटि न आहे खाइण जे लाइ मानी उन वटि न आहे पोड़ो फलस्तीनी पंहिंजे बच्चन जे लाशनि खे रखी हज़ारनि में चए पियो वयो मुंहिंजे रसूल खे दान ॾिजो त या रसूल अल्लाह इन उम्मत जी सिफारिश न कजां जेके तमाशाई थी असांजे जनाज़नि खे ॾिसनि पिया चओ चओ मुंहिंजे रसूल खे चई अब एतिरो त करे सघूं था की नथा करे सघूं ॻाल्हाए त सही दुकाननि खां इसराइली शयूं न वठो बोतल न वठो साबुण न वठो सर्फ न वठो जेके बि शयूं आहिनि न वठो ये शयूं हिते विकिणजंदा तूं पैसा ॾे थो इन्हनि पैसनि सां उनखे ताक़त मिले थी बम खणी तुंहिंजे मुस्लमान खे मारनि था त ॾोही तूं थिए न कसूरवार तूं थिए न अॼु वाइदो कर त इंशाअल्लाह असां पंहिंजे मुस्लिम हाणे मौलाना फजल रहमान साहब ऐलान कयो कराची में इसराइल जे ख़िलाफ़ चो इंशाअल्लाह धरणे में शरीक थींदासीं कुझु न कुझु मिड़ी शफ़ात मतां थिए छिके मतां पोइ बि थिए पर ईअं न थींदो दिलि जे मुहबत सां थींदो असां एतिरो नथा करे सघूं पोइ जान ॾींदासीं ॻाल्हायो त सही हा अॼु वाइदो कर त इंशाअल्लाह असां पंहिंजे मुस्लमान सां गॾु आहियूं जेकर इहो वक़्तु आयो वक़्त जे हुकुमरान ऐलान कयो त असां नथा विढ़ूं त इहे एॾा वॾा मुजाहिद आहियो हुर आहियो तो वही तव्हां विड़ो तव्हां ॼाणियो त पोइ तव्हां तयारु आहियो कहिड़ा कहिड़ा निकिरंदा अब भाई कणकनि जो सीज़न आहे मौसम आहे मथां अची दाणा पाणा खावां इनखे ॾाटरो हणा पोइ हलाया इन ॾाटरनि सां गॾु उनजो मुंडी कटींदो वञे इसराइलनि जो साहबा इकराम जे दौर में गुज़रान उन्हनि जो खजनि जे मथां हो फसल तयारु पकल खजियूं छॾे करे रसूल जहाद जो ऐलान कंदो निकिरी पवंदा मत तू चए मां पंहिंजा कणक खणा मौलवी साहब हाली तूं वञे पोइ मां पुॼंदुसि हा तव्हां बि त वॾा अटकली आहियो न साईं मुझा दोस्त अजीज अज वायदो कर रसूल सां इश्क ऐं मोहब्बत सच्ची दिल सां कंदासीं चए इश्क अहमद अज़ल ही से सीने में है मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है जो सुभान अल्लाह इश्क अहमद अज़ल ही से सीने मदीने में है फूल तो फूल कांटों में बेहुसन है लुत्फ जन्नत से बढ़कर मदीने में है सहाबा के झुरमुट में बदर तुझा नूर ही नूर हर सू मदीने फारूक का वो जिनका घर रहमतों के खजीने में है जो सुभान अल्लाह जिनका घर रहमतों के खजीने में है बेसहारा जमाना न समझे मुझे वो मेरे आका का मस्कन मदीने में है चो इंशाअल्लाह असां सुहिणे रसूल सां मोहब्बत इसराइल मुर्दाबाद धड़नि जे उन जे ख़िलाफ़ जेको लॻंदो चो इंशाअल्लाह उन में शिरकत कंदासीं ऐं सिंध जे मथां धाड़ो लॻे थो चो इंशाअल्लाह तव्हां तयारु थिया हुयो भले न चो इंशाअल्लाह आइंदा जे लाइ बि असांजे क़ाइदे सिंध राशिद महमूद साहब जो ऐलान थींदो त सिंध पंजाब बॉर्डर खे बंदि कंदासीं बाबा जेके हारी नारी तव्हां सभु वेठा हो हिन ॿारड़ी जा तव्हांजो असांजो गुज़ारो आहे हिन ॿनी ॿारनि जे ढोर ढगनि जे मथां आहे की न आहे बेट खणी विया उनखे फबियो जबल पहाड़ कटे विया असां चयोसीं पहाड़नि सां असांजो कहिड़ो कमु छो त अॿो जे क़ौम खे त ख़बर ई न आहे हिन में फ़ाइदा कहिड़ा रखियल आहिनि अब आहे की न कंहिंजर जो ॾंड खपायो वियो असांखां ख़ामोश सभु शइ असां खसे विया कोयलो अबा थर मां निकिरे थो वञे थो पंजाब तोखे मूंखे नथो मिले असां ख़ामोश चवंदा कारो कोयलो सां छा करे असां वटि काठियूं घणियूं आहिनि झंग जूं असां ईअं चवंदा आहियूं न पर असांखे फ़ाइदे जी ख़बर न आहे अॿो जे क़ौम खे अबा गैस निकिरे थो असांजे इलाइक़े में अबा हितो तेल निकिरे थो ज़ख़ाइर उहे सभु खणी विया उहे हाणे वरी दरिया खे बि खणी वेंदा उहे त पोइ तूं छा कंदे
समुंड जो खारो पानी पींदे को बचंदे ढोर ढगा पखियूं परंदा बचंदा मुंहिंजा दोस्तों आलिम तव्हांजे फ़ाइदे जे लाइ करनि था आलिमनि जो साथ ॾियो हज़रत मौलाना सी बदरुद्दीन साहब माशाल्लाह वेठा आहिनि साईं मोहतरम हज़रत मौलाना शमसुद्दीन साहब माशाल्लाह पहुतल आहिनि मौलाना अब्दुल फताह साहब पहुतल आहिनि आलिम बुज़ुर्ग सभु अल्हम्दुलिल्लाह आयल आहिनि स्टेज ते क़रीब क़रीब थींदा था वञनि ज़िंदगी रही इंशाअल्लाह वरी अल्लाह जो मिठड़ो क़ुर ॿुधाइबो दुआए अल्लाह मरहूम मग़फ़ूर असांजे प्यारे दोस्त अली दोस्त रहमतुल्लाह अलैहि मक्सी जे कब्र जे मथां करोड़ रब रहमत नाज़िल फरमाए फ़कीर अल्लाह रखियो खोसो तव्हांजे साम्हूं हिकिड़ी नात चवंदो नात ख़ाने ख़िदमत खणे अल्लाह सी बरकत दा अमाल